मेहड़ में बासर जवाबदारनि जी ज़ियादतियुनि ऐं धमकियुनि ख़िलाफ़ मेहड़ जी हबीबुल्ला कॉलोनी वासण औरत आबदा चांडे ऐं संदसि मुड़ुसु टैक्सी ड्राइवर फतेह चांडे पारां मासूम ॿारनि समेत प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो वियो ऐं तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो वियो। इन मौक़े ते इल्ज़ाम हणंदे संदनि चवणो हो त जवाबदार नज़ीर ईदन गनी ऐं फरीद चांडो जो संदसि मुड़ुस जे माइटनि सां तकरार हलंदड़ आहे। जवाबदार ज़बरदस्ती उन्हनि जे 3 वरनि जी धीअ अलीशा जो संग ऐं 10 लख चटी घुरनि था। पैसा ऐं संग न ॾियण जी सूरत में क़त्ल ऐं अगवा जूं धमकियूं पिया ॾियनि। उन्हनि इंसाफ़ जी अपील कई आहे। सिंध सरकार पारां ऐलानियल लॉकडाउन खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में बाज़ारूं वॾा मार्केट खाधे पीते जा होटल ऐं रेस्टोरेंट बंदि रखिया विया आहिनि। काज़ी अहमद जे शाही बाज़ार जे दुकानदारनि पंहिंजा दुकान बंदि करे छॾिया। मालपुड़ी होटलूं, कपिड़े, शूज़, फर्नीचर, सोन ऐं मोबाइल वारनि बि दुकान बंदि करे छॾिया। डिगड़ी में कोरोना वायरस जे ख़दशे सबबि 15 ॾींहनि लाइ कारोबार मुकमल तौर बंदि रखियो वियो आहे। बाण सईदाबाद शहर में बि लॉकडाउन कयो वियो। पुलिस दुकाननि खे बंदि कराए छॾियो। शहरनि पारां दुकान खे बंदि करणु ख़ुदकुशी करार ॾिनो वियो आहे। कोटड़ी जे केबी फील्ड मां 40 वरहनि जी नामालूम औरत जो लाश हथ कयो आहे। कोटड़ी बाबा सलाहुद्दीन जे दरगाह भरिसां केबी फील्ड में नामालूम औरत जे लाश हथ अचण वारे इतला खां पोइ साइड पुलिस औरत जो लाश खणाए कोटड़ी जे बिलावल मेडिकल अस्पताल मुंतक़िल करायो। औरत जा वारिस ज़ाहिर नाहिनि थी सघिया, जंहिं सबबि लाश सर्दखाने में रखायो वियो आहे। कंदकोट प्रेस क्लब जे सरपरस्त आला सीनियर सहाफ़ी गुलमोहन जखरानी खे कराची जे गुलशन ममार में MQM पारां धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ कंदकोट प्रेस क्लब में सहाफ़ियुनि, जनरल सेक्रेटरी राजा गोपीचंद, मसूद आलम सूमरे ॿियनि सहाफ़ियुनि एहतजाज कयो। हथनि में कारियूं पटियूं ॿधी बैनर खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सहाफ़ियुनि मुतालबो कयो त MQM जे गुंडनि पारां धमकियूं ॾियण ते खेनि फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk